ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 33 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त श्री कृष्ण भगवान ऐं गोपियुनि जे विच में महारास शुरू थिए थी, जंहिंखे ॾिसण लाइ सभई देवताऊं गंधर्व किन्नर ब्रह्मा ऐं शिव पाण बि उते अची पहुता। तंहिं बाद गोपियूं श्री कृष्ण भगवान जे नंढपण जा चरित्र करण लॻियूं ऐं उन मां आनंद वठण लॻियूं। तंहिं खां पोइ हिकु गोपी राधा जी माता थी, ॿी गोपी बिरखुबान थी, टी माता यशोदा ऐं चौथी नंद बाबा थी। तंहिं बाद हुननि चई गोपी मिली करे श्री श्याम सुंदर ऐं श्यामा जो विहांउ करायो, जंहिंखे ॾिसी माता राधा ऐं श्री कृष्ण भगवान ॾाढा प्रसन्न थी रहिया हुआ ऐं देवताऊं मथां खां गुलनि जी वर्खा करण लॻा हुआ। सबई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 33 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, उहे चरित्र ॾिसी श्यामा ऐं श्याम तमामु ख़ुशि थिए थिया। नचण वक़्तु गोपियुनि जे बदन जा जे फुल किरिया थे, तिन ते रखेश्वरनि ऐं मुनेश्वरनि भंवरनि जा रूप थी रस लीला जे सुख ॾिसण वास्ते गूंजिया थे। गोपियुनि जे घुंघरनि जा आवाज़ ॿुधी उन्हनि भंवरनि खां उॾामण विसरी वियो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी महाराज चवनि था, कंहिंखे बि सुमर्थी न आहे जो गोपियुनि जे बाग जी वॾाई करे सघे। उन वक़्तु उन्हनि सभिनी गोपियुनि पाण मुक्ति पाए टे पेर हयो, पंहिंजे माता ऐं पिता जूं पीढ़ियूं मुक्त कयूं ऐं परमात्मा पंहिंजनि भक्तनि जे मतिलब पूरे करण वास्ते बिरज बाला रूप जीव आत्मा सां सची रास लीला करे जो सुख उन्हनि खे ॾिनो, तंहिं सुख जो हाल कयो नथो वञे। जीअं बेसम्झ ॿार आरसीअ में पंहिंजी शक्ल ॾिसी पंहिंजे पाछे सां रांदि करे थो, सो हाल श्याम सुंदर बि कयो। प्यारा भक्तों, जॾहिं गोपियूं नचंदे टुपंदे किरी थे पियूं, तॾहिं बिंद्राबन बिहारी घणनि रूपनि सां उन्हनि जा हथ जले पंहिंजे पासे छिके थे वरिताईं। देवताउनि उहो सुख ॾिसी हसद सां चयो थे त, हे कृष्ण भगवान, असांखे बि बिंद्राबन में जनमु ॾियो हा त तो सां हूंद रास लीला करे पंहिंजो जनमु सफलो करियूं हा। हे राजा परीक्षित, रास लीला कंदे कंदे मोहन प्यारे जे मन में का अहिड़ी लहर आई जो सभई गोपियूं साण वठी ओजागे जी गर्मी मिटाइण वास्ते जमुना जल में वेही वयूं। जीअं मतवालो हाथी हाथियाणियुनि खे साण वठी जल बिहार करे थो, तीअं अलॻि अलॻि रूप रखी श्री राधा ऐं ॿियनि गोपियुनि सां श्री कृष्ण भगवान जल बिहार कयो। नचण ऐं ओजागे जी वजह सां जेका सुस्ती थी सा स्नान करण सां मिटाए जमुना जल खां ॿाहिरि निकिता। तॾहिं जोग माया सभिनी बिरज बालाइन
ऐं श्याम सुंदर जे अनेक रूपनि जे पहिरण वास्ते चङा चङा गहना ऐं कपिड़ा उते आणे ॾिना ऐं सभिनी खे पहिराए अतर ऐं ॿियूं ख़ुशबूं सभिनी जे बदन ते लॻाए हिकु हिकु हार सभिनी जे गले में पातो जंहिंजा गुल कॾहिं बि न कोमाइजनि। बिंद्राबन बिहारी श्यामा ऐं ॿियनि गोपियुनि खे साण करे बन बिहार करण लॻो। देवताउनि उन्हनि ते फुल वसाए ऐं उन्हनि जूं लाथल धोतियूं आलियूं पाण में प्रसाद वांगुरु टुकुर टुकुर करे विरायूं। जॾहिं बन बिहार करे चुका तॾहिं श्याम सुंदर गोपियुनि खे चयो त सनानु करण सां तव्हांजो थक लही वियो। हाणे 4 गरड़ियूं राति बाक़ी आहिनि, पंहिंजे घर वञो। इहा ॻाल्हि ॿुधी सभिनी बिरज बालाइन उदास थी चयो, हे बिरजनाथ, तव्हांजो चरण छॾे पंहिंजे घर कीअं वञो? वेंकटनाथ चयो, जीअं जोगी ऐं रखेश्वर मुंहिंजो ध्यानु कनि था तीअं तव्हां बि अंदरि में मुंहिंजी यादगिरी रखो त 8 ई पहर तव्हां वटि हूंदसि। इहा ॻाल्हि ॿुधी सभई बिरज बालाऊं मन खे धीरज ॾेई श्याम सुंदर वटां पंहिंजनि पंहिंजनि घरनि में आयूं ऐं घर वारनि खे सुम्हियल ॾिसी ऐं पंहिंजो मतिलबु हासिल करण करे ॾाढियूं ख़ुशि थियूं। परमेश्वर जी माया सां इहा ॻाल्हि उन्हनि जे घर वारनि न ॼाती त असांजूं स्त्रियूं राति जो केॾां ॿाहिरि बि वयूं हुयूं। तंहिं करे मोहन प्यारे खां कंहिं बि ग्वाल खे मिठिया न आई। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे मुनीनाथ, हिकिड़ो संसो मूंखे थियो आहे, सो मिटाए छॾियो त श्री कृष्ण पृथ्वीअ जे भार लाइण ऐं धर्म वधाइण वास्ते अवतार वरितो हो। तंहिं वेद ऐं शास्त्र जे बरख़िलाफ़ परायनि स्त्रियुनि सां कीअं बिहार कयो। इहा ॻाल्हि ॿुधी स्वामी श्री सुखदेव जी महाराज चवनि था, हे राजा, मां तोखे अॻे गोपियुनि जे जनम वठण जो हाल ॿुधाए चुको आहियां त उहे सभई वेद जूं रचनाऊं हुयूं। श्री लक्ष्मी श्री राधा महाराणीअ जो अवतार वठी श्री कृष्ण महाराज सां संसार में लीला कई हुई। तंहिं करे उन्हनि खे श्री कृष्ण महाराज खां अलॻि सम्झणु न घुरिजे ऐं जे घणा रूप श्री कृष्ण जा गोपियुनि में हुआ तंहिं ॻाल्हि जी महिमा को बि ॼाणी नथो सघे ऐं जंहिं कम में अक़ल जो वस न हुजे तंहिं ॻाल्हि में एब लॻाइणु न घुरिजे। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 33 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।